शहनीला अली सिंध जी मशहूर गुलकारा फनकारा शहनीला अली धीअ अली बख्श समूह जो जन्म 1 सितंबर सन 1982 ईस्वी ते हैदराबाद में थियो। संदसि अभाणो ॻोठु खैबर ज़िलो मटियारी आहे। संदसि वालिद PIA में मुलाज़िम आहे। इन करे हिन वालिद सां गुलशन हदीद कराची में रिहाइश इख्तियार कई। संदसि तालीम MA आहे। शहनीला अली प्राइमरीअ में पढ़ण दौरान ॻाइणु शुरू कयो। पहिरियां मौसीकार शाहिद भुट्टे ऐं पोइ मोहम्मद हनीफ़ लाशारीअ खां राग जी तरबियत वरिताई। पाकिस्तान टेलीविज़न कराची हिन जी मक़बूलियत जो सबबु बणी। टेलीविज़न ते हिन सभ खां पहिरीं प्रोग्राम परख में ॻाइण जे मुक़ाबले में हिसो वरितो, जंहिंमें हिन शाह साईं जो कलाम राण लतो बिन रात ॻायो। इन खां पोइ हिन प्रोग्राम रोशन तारा में ॿारड़नि लाइ नगमो ॻायो। तंहिं बाद रेडियो पाकिस्तान कराचीअ में ॿारनि जे प्रोग्राम ॿारड़नि जी दुनिया में ॻाइणु लॻी। हिन PTV जे कुझु ड्रामनि लाइ टाइटल सॉन्ग ॻाइण सां गॾु Jio TV जे उर्दू ड्रामे इश्क आतिश लाइ टाइटल सॉन्ग बि ॻायो। शहनीला अली हिन वक़्त ताईं PTV खां सवाइ मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि समेत केतिरनि ई उर्दू चैनलनि ते बि मौसीक़ीअ जा प्रोग्राम करे चुकी आहे। गॾोगॾु हूअ दुबईअ में पिणु सिंधी संगत पारां करायल प्रोग्रामनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुकी आहे। हिन सिंधीअ खां सवाइ उर्दू, सराइकी, पंजाबी, बलोची, पश्तो ऐं अंग्रेज़ीअ में बि ॻायो आहे। हिन शाह साईं, सचल सरमस्त, मखदूम, खलीकुज़्ज़मा, अब्दुल गफ़ार तबस्सुम समेत ॿियनि केतिरनि ई नाले वारनि सिंधी तौरे उर्दू शाइरनि जी शाइरी ॻाई आहे। हिन सन 2002 धारे कलंदर लाल शहबाज़ जे मेले ते पहिरियों भेरो ॻायो, जिते खेसि कलंदर अवार्ड मिलियो। खेसि सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट, पाकिस्तान स्टील मिल्स, पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर ऐं रेडियो पाकिस्तान खैरपुर पारां अवार्ड मिलियल आहिनि। इन खां सवाइ ॿिया बि केतिरा ई अवार्ड माणे चुकी आहे। संदसि आवाज़ में ॻायल कलामनि जा केतिरा ई एल्बम रिलीज़ थी चुका आहिनि।